साणस कचेरियूं मोहबतूं खुलूस कंहिं बि तरह सां नथो विसारे सघिजे। उहे हैदराबाद में हुजनि, शहीद जे ॻोठ में हुजनि, गुलाब चांदी जी बैठक ते हुजनि या मुंहिंजे ॻोठ में हुजनि, शहीद जा ख़त हुजनि या शहीद जूं कालियूं, अनेक यादूं आहिनि जंहिंखे सारींदासीं त शायदि अलाए छा कुझु महसूस बि थिए। हिकिड़ी ॻाल्हि जी मूंखे त ख़ुशी थी त अॼु जेके बि हिते असां शहीद खे यादि करे रहिया आहियूं, उन्हनि जी सभिनी जी शहीद सां हक़ीक़ी मोहबत, हक़ीक़ी उनसियत आहे ऐं शहीद जी बि हुई, भले उहे पिंडाल में वेठल हुजनि या स्टेज ते वेठल हुजनि। मूंखे यादि हो पए हैदराबाद में साईं निसार कुकर साहिबु वेठो आहे, दिलि दमूरो जी उते असां महूरत कराई हुअसीं, उते शहीद खे घुरायो। निसार खे ख़बर बि कोन्हे, राति जो मूं वटि रहियो हुयो, त मुंहिंजे इनबॉक्स मतिलबु फेसबुक बि कोन हलाईंदो, कंहिंखे ख़बर ई कोन्हे हुनखे हुन टाइम में। त भोग ठका हिन लाइ वेठो, मुंहिंजे इनबॉक्स मां शुरू थी ईअं चएसि ईअं चएसि ईअं चएसि, मां बि शुरू थी वियुमि। मां पाण शर्माऊं थो थियां, यार या पाण केॾा फ्री थी विया, मां एतिरो निसार सां आहियां कोन, वरी मुंहिंजा न सम्झे। त ॿिए ॾींहुं प्रोग्राम जॾहिं थियो त हिकिड़ी ॻाल्हि मूंखे एतिरी ॾाढी वणी त बैनरनि ते जेके नाला लिखिया वेंदा हुया, सिदारत कंदड़, महिमान ख़ासि, फलाणा 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 वॾा, उहो जा हिते मां न ॾिसी मूंखे ॾाढी ख़ुशी थी त इहो त इहे शयूं हटी वयूं। त जेके दोस्त अचनि था असांजे लाइ सभु मोहतबर आहिनि, सभु इज़तदार आहिनि, को महिमान ख़ासि, को इज़त महिमान, इहे नालनि खां